हर माण्हूअ जो वारनि खे धोइण जो पंहिंजो तरीक़ो हूंदो आहे ऐं थी सघे थो त अव्हांखे कंहिं मख़सूस ब्रांड जो शैम्पू पसंदि हुजे या अव्हां पंहिंजा वार कंहिं मख़सूस अंदाज़ सां धोइण खे तरजीह ॾींदा हुजो। तरीक़ो खणी कहिड़ो बि हुजे पर यकीनन अव्हां इहो ज़रूरु चाहींदा हूंदा त वेंझण बाद वार ख़ुश्क थियण ते उहे ख़ूबसूरत ऐं चमकदार नज़र अचनि। पर छा तव्हांखे ख़बर आहे त रंधिणे में मौजूदु हिकु आम शइ जंहिंखे खाई बि सघिजे थो, उहा आम मामूल जी भेट में वारनि खे वधीक चमकदार, सिल्की ऐं साफ़ करण जी सलाहियत रखे थी। उहा शइ आम आहे ऐं उन जे इस्तेमालु करण जो तरीक़ेकार बि सवलो आहे, जंहिं ते यकीन करणु ॾुखियो हूंदो। अव्हांखे हैरानी थींदी त उहा खंडु आहे। खंडु वधीक खाइण बाबति चयो वेंदो आहे त इहा जिस्म लाइ ख़तरनाक हूंदी आहे, पर जिस्म ते इन जो इस्तेमालु मुख़्तलिफ़ असर विझे थो। खल जे मर्ज़नि जे माहिर डॉक्टर फ्रांसिसा फ्योस्को मूजिबि हिकु चमचो खंडु खे पंहिंजे पसंदि जे शैम्पूअ में विझी वारनि खे धोइण उन्हनि खे मामूल खां वधीक साफ़ ऐं चमकदार बणाए सघे थो। खंडु वधीक खाइण त सिहत लाइ ज़रूरु नुक़सानकार आहे, पर वारनि लाइ खंडु बहितरीनु आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk